इन निज़ाम भला हूअं फ़ाइदो केतिरो ॾिनो आहे सर आख़िर में वञी त भई उनखे माण्हुनि खे जेको जेको बेसिक डेमोक्रेसी जो जेको निज़ाम आहे इन करे त आवाम खे सहूलियतूं उनजे डोर स्टेप ते मिलनि को डिलीवर करे सघियो आहे घणे हद ताईं त उहो साॻियो ई करप्शन में लॻो पियो आहे साॻियो उहे चेयरमैन बि इन धंधे सां लॻा पिया आहिनि उन सां गॾु टाउन ऑफिसर हुजनि ॿिया जेके हुजनि CM वीएम धंधो साॻियो ई हले पियो त रहंदो करप्शन जेका आहे सा हिकिड़ो नई शाख खुली वई आहे इन में मतिलबु उहो ख़ुदि पीपल्स पार्टी बि तनक़ीद कंदी रही त भई हे आमरन जो निज़ाम आहे पर वरी पाण तव्हां ठीकु आहे सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते शुरू थियो पर मतिलबु करप्शन वरी इन लेवल ते हली वई आहे हाणे त काउंसलर बि जेको आहे ॿियो कुझु बि नथो करे त भला सोलर जी बैटरी बि खणी थो वञे कंहिं पंहिंजी पसंदि जे माण्हू खे ॾेई थो छॾे प्रॉब्लम इहो आहे न त डेमोक्रेसीज़ ग्रो कंदियूं स्लोली हीअ हिन बेसिक डेमोक्रेसी खे बि असां वटि ग्रो करिणो आहे कॉन्स्टिट्यूशन में प्रोवाइडेड आहे करिणो पवंदो बलदियाती इलेक्शन थियणी आहे पंहिंजे टाइम ते हमेशह ऐं बलदियाती नुमाइंदे बलदियाती असां वटि प्रॉब्लम इहो आहे पाकिस्तान पूरे में बलदियाती इलेक्शन थिए थी वञी बिरादरी बुनियाद ते अलाए जंहिं बिरादरीअ जो वोट आहे उनखे टिकट ॾियणी थी पए हाणे हिकु त अच्छा MPMN जी इलेक्शन में ईअं कोन्हे को MP इलेक्शन MPMN इलेक्शन कंसिडर कई थी वञे थी पार्टी इलेक्शन आहे हाणे इहो बलदियाती आहिस्ता आहिस्ता बिल्टअप थींदो जेसि ताईं माइंड सेट ठहे त हीअ बि पार्टी इलेक्शन आहे कम्यूनिटी मां निकिरी आइडियोलॉजी ॾे अचे कम्यूनिटी मां निकिरी आइडियोलॉजी ॾे जॾहिं अची वेंदी त इहे मसइला हल थी वेंदा पर इनखे कंटिन्यू करणु खपे ऐं इन जे करे उहा कम्यूनिटी जेको परसेप्शन आहे उहो वरी मथी इलेक्शन ते बि असरअंदाज़ थिए थो तव्हां MP MNA जी सीट ते बि तव्हांखे तव्हां हेसी खां हेठि खां ई तव्हां आइडियोलॉजी सां खणी ईंदो त मथे वधीक ईज़ी थींदो पार्टी स्ट्रक्चर मज़बूत पार्टी स्ट्रक्चर आइडियोलॉजी खे मज़बूत करण जी बुनियादु हूंदी आहे ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी वक़्त सां पाण बि ग्रो कयो आहे पार्टीअ वर्कर बि ग्रो कयो आहे असीं पार्टीअ वर्कर आहियूं मतिलबु असीं 2018 में त मुंहिंजी डेज़िग्नेशन हुई मां PLF जो कोऑर्डिनेशन कमेटी जो मेंबर हुउसि ख़ाली पार्टी एतमाद कयो पार्टी ज़िले जो जनरल सेक्रेटरी ठाहियो पार्टी टिकट ॾिनी ऐं इलेक्शन हाराए वियुसि पोइ बि पार्टी ऑब्लाइज कयो जे पार्टी ऑब्लाइज न करे त इलेक्शन थोरी खटे सघे हा पर आउं वरी बदिले में पार्टी खे हिकिड़ी उहा सीट खटे ॾिनी जेकी पार्टी करे कान खटी आहे इहो ईअं ई सिस्टम हलणो आहे जॾहिं पार्टी एतमाद कंदी पंहिंजे वर्करनि ते मां त हमेशह चवंदो आहियां मां आदिफ अटालपुर साहिबा जो एॾो घणो थोराइतो आहियां छो हुननि एतमाद कयो न एतमाद करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे माण्हू पंहिंजो स्टाफ वारो मेंबर रखे थो तॾहिं बि एतमाद उन ते 2 साल एतमाद कोन थो करे पर पार्टी खे आदत पंहिंजे वर्करनि ते एतमाद करे थी त पोइ वर्करनि खे कमु करण में मज़ो अचे थो ऐं इंशाअल्लाह पार्टी ईअं ई ग्रो कंदी